अनवर अज इन गरीब खाने ते कियां तशरीफ लाती था। एक ईमानदार ऑफिसर हमेशा दहशतगर्द ने मुजरमन जे पोयां हुंदो आहे। डीएसपी रिवायत रही है त कानून हमेशा मुजरमन जे पोयां पोयां ऐं मुजरम हमेशा अगते अगते ऐं कानून तड़पी तड़पी दम टोड़े वेंदो आहे। चंगेज जेतिरो तू पंहिंजो पाण खे अकुलमंद तो समझी न उनको वधीक बेवकूफ आई। तोखे खबर आहे त तुंहिंजो हिकु पालतू कुत्तो मूं वटि क़ैद आहे। तो उनके माराइण जा घणा ई वस कया आहिनि पर डीएसपी अनवर उन फौलादी चादर जो नाम आहे जंहिंखे बर्बरियत जी बाहि बि नथी जलाए सघे। मां तुंहिंजे उन पालतू कुत्ते खां उहो सभु कुझु पकाईंदुसि जेको तू उनखां कराईंदो रहियो आहीं। डीएसपी तुम बुल्लल आई बुल्लल मां टाइगर के तुझे पुलिस के हथा तुझे जेल में खत्म कराए छडींदो। जकॾहिं तो ये कयो त ही कानून तोखे ठोड़ाए ठोड़ाए गोली मारे छॾींदो। डीएसपी अरे राड़ियूं न कर। चंगेज तुझी मौत जो ॾेख ॾिसण लाइ पूरी कौम मुंतज़िर आहे। मां जल्दी तुझी मौत जा कागज़ खणी तो वटि हिते अचण वारो आहियां। डीएसपी मां तुझो इंतजार कंदुसि जो त मुझी खोपड़ी शैतान जी झोपड़ी आहे। मुझी खोपड़ी शैतान जी झोपड़ी आहे। बहुत ही शानदार स्ट्रोक लेग साइड पर खेलते हुए काफी का खूबसूरत स्ट्रोक। गेंद फील्डर के गेंद आगे आगे और फील्डर और इस 4 रन के साथ स्कोर हुआ 3। मैं बरे आमदी पला एक घोड़ा जड़ा बूचा दे क्यों आई अरे चंद रहा क्रिकेट तो कोई नहीं पिनवेसी कार पे क्रिकेट को मिलता क्या है। सारा दिन गर्मी से चल रहा ना देखे गर्मी ना सर्दी लोई शीख बड़ी वजह गरा जात पाती तो बंदे दा पुत्र बनवानी। अरे भौंकना बकरी जा पुट रिट मां चवां तो मूसा नाटक आज मां फार्म में आया। आज मूसा पापड़ पुस्ती कयो फार्म वठी एड़ो छक्को हणदो साए एड़ो छक्को हणदो साए सिद्धो हुंदो तमाशन जे विच में। साईं शिकिल देखो बांदर नु मुने दी अरे जिए ते को अल्लाह ठाया है ना मां कहना के सरकी में जोकर जाते काम करता भला। अरे जोकर थी तू आ तू जो पिणे अरे डेडर जा पुट बहुत सर न तेड़ो हक कंदो मां चलो शोएब अख्तर कंदो है। हां शोएब अख्तर ना जिए दफे दीवाल को हुक पे करेंदा ना साईं मुर्दा नक चीरा गया। अरे 50 टाके लगे न 50 तेरा तो मुंह ही कोनी 50 टाके लग सर की भाषण रहा। घणी शीतन मोची वारी तकरीर न कर मुखे बुधाया तो जागू जो पुट किथे आए। कसम उस्ताद शाहिद अफरीदी जो आज ओवर में एक बाल भी मिस न कंदुस। आज मुझे उस्ताद जी मैच कसम उस्ताद जागण का थे मुखे बुधायो नमाज ते गया सी अब ओ डेडर जा पुट किते ख्याल थी हे से जागण ज्यादा थी तो यू। अरे बाबा अरे अरे तू वरी जागण का जहाज करे थे। अब कदन जो बिल्कुल जहाज एप सोरा ही दिस्तु जो सही 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 बे टिलन यार उठे 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 यार उठे बी यार यार जे जागण जहाज थी वयो आए मुंह ते यार हिकड़ी मेहरबानी कर फाट मुखे यार शारजा पूजा है मुझे उस्ताद शाहिद अफरीदी जो आज मैच है मेहरबानी कयो यार शारजा पूजा यार जल्दी जल्दी एड़ो बटन हाने जे 5 मिनट में पूजा है मुके शारजा। हाँ यार जागरण जाई
संगत घुमा के ना इमावा सटाऊं जान छुड़ाऊं इमा भाई किथे है? हाँ पुट तो के खबर ही ना है तो जागड़ जहाज जो हवाई अड्डो ही हुई है। अरे ओ टिल्लन मान के इमावाज कुम्बन जवल करे जे आयो करे जान छड़ा जल्दी कर यार। आ चढ़ पुट जागड़ जहाज फ्रंट सीट दे। गए क्या? अरे टिल्लन रेशम के मुड़ा मोकल जाओ कामरान किए याद के तू जो मुंह दिसण लाए चो मुझे मुंह पेरा न ठो थई छा आखिर छा है मुझे मुंह में जे लाए तू सिखा तो आई रेशम रेशम जय मुंह में मुझे मुर्क जा मोती विखरेलो जन नी मुंह के न दिसां दिल जी दुनिया वीरान लगंदी है। हाँ सपाने मजनू भी नथी रेशम रेशम मुंह का गाल ही विसरी वई वडी गाल आ वरी केड़ी गाल रेशम वडी गाल आ त या गाल ये थींदी खुदा जे वास्ते कामरान मुके तंग न कर मुके बुधाए बुधाए सच्चे बुधाए रेशम रेशम मुखे तो सा बेनता प्यार थी है ओ शरीर मुझे तो जान ही गड़ी चरी हुई रेशम रेशम तुझे न हुसो न रेशमी वारन मुखे मस्तानो बनाए छजो तो के दिल डोत घुरंदी आ ना जे करे को हवा जो झोको तुझे बदन के लगदो आ ना उनते भी मुखे कावड़ी दिया मुझी लैला जो सुबह जो तू जो सुना जैन कया दीदा बीहु मुले बेका तो खसवाया शून्य भया संसार रोज सुबह जो तू जो सुना जैन कया दीदा बीहु मुले बेका भया संसार छागला है हमके साहब केड़ी गाल तेरा वडा टाक था जो हाँ यार कुछ गाल ही तेड़िया छागला कुछ असा के भी तो बुधायो हाँ यार हिन किताब में एक मुहावरो लिखल है मर्द जी कामयाबी भी औरत होंदी आहे ऐं बर्बादी भी औरत होंदी आहे। हाँ हे तो बिल्कुल हकीकत आ इनमें वरी एडा वडा टाक देण जी केड़ी गाल आ कामरान छटन फजल गालिन के हल तली को सैर वगैरह करे रू विंदरायूं इते तो हर कोई इश्क में बीमार लगो पयो आहे रेशम रेशम तू ही कर अमजद सा काचारी कर मां थोड़ो अंदरो फ्रेश थी तो वठा अमजद अमजद तू मुझे बोया अते तो चो पायो आई मुझे खुशी ने बोया चो आई मुझे जिंदगी में हले वाली आखिर चाह रहे हो ऐसे जिंदगी में यो छाजे कुछ रहे मुझे कुर्ब के कुचलण वारी मुझे सामू न भी तोखे ॾिसी मुझो अखियूं रात थी छॾनि हली वञे ता बेवफा जी बहार बंजी मुझे सुकल जख्मन के वरी न टड़ाए मुखे नफरत आहे तोखा नफरत नफरत काश अमजद तू मुझे मजबूरी की समझी सकी मजबूरी मगरूरी के मजबूरी जो ना हो न दे मोहब्बत करण वारा मजबूर ना होंदा आहिनि तू बेवफा आहीं बेवफा रांदे जिए सोन जो कमा झरकण चंड जो कमा चमकण तू जो कम सिर्फ बेवफाई तू बेवफा आहीं बेवफा अमजद अमजद मुझे गाल बुध
हुकमरान तू अची वई ऐं ही बलुंगड़ो केर आहे जगेस मन्या तो तू जुर्म जे जहन्नम जो वो शोलो आई जे जो देखो ताप आसमान ते सजल सितारन के भी सारे श्वास करे छड़ीदो आहे पर ही भी का घट हस्ती नाहे तकलीफ जी दुनिया जो ताहया तूफान बारूद ऐं असले जो खालिक हैरत अंगेज इजादन जो बेताज बादशाह अड़े हिन जे शान में सिर्फ कसीदा चौंदे या हिन जो तारुफ भी कराइंदे जुर्म जी कारी दुनिया में तो हिन जो ना डोन आहे पर हिन जो असल में नालो प्रोफेसर परवेज आहे ही बारे मुल्क जो हथियार जेते ही दुनिया मतलब तो जुर्म जी दुनिया नाज कंदी आहे नाज हिच सेन में एड़ियूं त तहकीकूं तकलीकूं तजर्बा ऐं हेड़ियूं त हैरत अंगेज यादूं आहिनि जैसा असी हिन देश जी सरजमीन के मोहन जे तड़े मिसल बनाए सघूं था हाँ हाँ चंगेज मुझे ज़हन में एड़ियूं एजाजूं समायल आहिनि जंहिंजी ख़बर लॻण सां वॾे वॾे पावरफुल मुल्कनि जी दिलनि जूं धड़कनियूं रुकिजी वेंदियूं आहिनि मूं ताज़ो ई क्रिप्टिन मिसाइल जो कामयाब तजर्बो करे ॿियनि मुल्कनि जी दिलनि मां ख़ौफ़ ऐं राज़ जा धमाका मचाए छॾिया आहिनि इनखां अलावा ॿियो कुछ इनखां अलावा हिन वटि हिन मुल्क जी फुल सिक्योरिटी भी महफूज आहे जेका पाण खे कंहिं भी कीमत ते ॾियण लाइ तैयार आहे माना तो हिन देश जो मुकद्दर मिट्टी में मिलाइण वारो मुंहिंजो ख्वाब पूरो थियण रहा है हाँ हाँ चंगेज इन मुल्क की सिक्योरिटीज़ खां अलावा एटम बम रॉकेट लॉन्चर ऐं मिसाइल LMGs आहिनि जैसा हिन देश के मिट्टी जो ढेर बणाए सघिजे थो ऐं मां हिन देश में बिरान शुगर आफीम चर्स ऐं हीरोइन जहिड़ियूं लानतियूं विझी हिन कौम के कमज़ोर ऐं पुछड़े पिण जो मंसूबो रखां थो त पोइ असांखे हिन मुल्क खे बर्बाद करण जी सामान घणी क़ीमत ते मिलंदो हिन मुल्क जे अवाम जो रत ॾाढो जोशीलो आहे असीं हिन मुल्क के पाई पाई जो मोहताज बणाए छॾींदासीं